बिशिया वेझो पुराणी सईदाबाद में मिट्टीअ में जनम वठंदड़ समाजी सोशल वर्कर यासिर अली मेमण जी सालगिरह जो केक मेमण हाउस ओल्ड सईदाबाद में कटियो वियो। ज़वार अब्दुल अज़ीज़ मेमण जे प्यारे फर्ज़ंद समाजी सोशल वर्कर यासिर अली मेमण जी 24वीं सालगिरह जी तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम पिणु थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले मटियारी जे सियासी समाजी अॻुवाननि ऐं मुअज़्ज़िज़ शहरियुनि शिरकत करे संदसि मान मथाऊं कयो। तक़रीब जी शुरूआत खां अॻु दोस्तनि भाइरनि ऐं अज़ीज़नि सिंध जी सक़ाफ़त अजरकनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा उॾाया, मुख़्तलिफ़ गिफ्टूं पेश कयूं। सालगिरह जे मौक़े ते यासिर अली मेमण चयो त मूंखे निहायती ख़ुशी थी आहे त मुंहिंजे प्यारनि यारनि दोस्तनि दिलवारनि तक़रीब में शिरकत करे मुंहिंजो मान मथाऊं कयो ऐं इज़त ॾिनी ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां। हिन मौक़े ते गुलज़ार अली, मुमताज़ अली, इम्तियाज़ अली, फ़तह अली, आमिर अली, इम्तियाज़ हाजाणो, गफ़ार मेमण, सोराब मेमण, राजा बबलू मेमण समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।